सिंध सिंधुअ जी सरज़मीन। जेकॾहिं मिस्र दरियाए नील जो तोहफ़ो आहे त सिंध जी सरज़मीन बि हिकु अहिड़े ई अज़ीम दरियाह जो तोहफ़ो आहे जंहिंखे सिंधुअ जे नाले सां सॾियो वञे थो। इन दरियाह जे नाले ते हिन परगि॒णे जो नालो सिंध पियो आहे, जेको हिन सूबे खे पंहिंजे पाणी रस्ते ज़िंदा रखे थो। केतिरियुनि सदियुनि खां वठी सिंधुअ जे वहिकिरे रस्ते उत्तरी जाबलू इलाइक़नि जी लट वही अचण सबबि सिंध जी ज़रख़ेज़ ज़मीन वजूद में आई आहे। पाकिस्तान जे ॿियनि सूबनि में केतिरा ई दरिया सिंधुअ सां शामिल थी वञनि था, जॾहिं त सिंध में सिंधुअ जो को सानी कोन्हे। इहा सिंध ई आहे जिते सिंधुअ जे किनारनि सां दुनिया जी हिकु आगाटी तहज़ीब वजूद में आई ऐं इएं सिंध इंसान ज़ात जी डिघी तारीख़ जो मर्कज़ रही। इहो ई सबबु आहे जो हीउ इलाइक़ो इंसानी तारीख़ जे हर दौर में अहमियत वारो रहंदो आयो आहे। 19वीं सदीअ में हिते जदीद दौर जी शुरूआत थी, जंहिंसां गॾु जिते केतिरियूं रहमतूं नसीब थियूं, इते ज़हमतुनि जो बि मुंहुं ॾिसणो पियो। रुगो कराचीअ जी कसियुनि जो रोज़ानो अंदाज़न 360 मिलियन गैलन पाणी समुंड में निकाल थिए थो। इन खां सवाइ कराचीअ जी शहरी ऐं 6000 सनतुनि जूं 80% ग़िलाज़तूं ऐं गंदु किचिरो बि समुंड में वहायो वञे थो। पाकिस्तान जे तक़रीबन हर इलाइक़े जी वधंदड़ आदमशुमारी बि हिकु वॾो मसइलो आहे, जंहिंमें रुगो सिंध जी 30 मिलियन खां मथे आदमशुमारीअ जो ज़िक्र बेजा न थींदो। पाकिस्तान में शहरजण जी वधि में वधि शरह सिंध सूबे जी आहे, जॾहिं त कराची, सखर ऐं हैदराबाद सिंध जा अहिड़ा हंध आहिनि जिते सिंध जी 73% शहरी आबादी मौजूदु आहे। इंसानी आबादीअ जी बेलगाम वाध कुदरती वसीलनि ते वॾो दबाव विधो आहे, जेके अॻु में ई ख़ुश्क सालीअ, घटि मींहं ऐं ॿियनि मौसमी तब्दीलियुनि जे करे घटिजी रहिया आहिनि, त सिंधु दरिया में मजमूई तौर ते पाणीअ जी खोट जा बि कठिन असर पैदा थी रहिया आहिनि। हिन वक़्तु सिंध जो सामूंडी किनारो ऐं इंडस डेल्टा 10 लखनि खां मथे इंसाननि जी रिहाइशगाह आहे, जिन जा वॾा गुज़िरियल 100 सालनि खां वठी इते जे कुदरती वसीलनि ते भाड़ींदा ऐं ज़िंदा रहंदा आया आहिनि, जॾहिं त हाणे इन्हनि जो जियापो बि ख़तरे में आहे। इहे तिमिर जा ॿूटा केतिरनि क़िस्मनि जे परदेसी पखियुनि लाइ, जेके इंडस फ्लाईवे रस्ते ॾखण जे गर्म इलाक़नि ॾांहुं अचनि था, तिन लाइ वाहीरनि ऐं वाध वीझ जहिड़ियुनि सहूलतुनि मुहैया करण खां सवाइ खाध ख़ोराक बि मुहैया कनि था। परदेसी पखियुनि खां सवाइ हितां जा केतिरा ई देसी पखी पिणु तिमिर जे ॿूटनि ते मदार रखनि था। पखियुनि खां सवाइ तिमिर जा ॿेला केतिरनि क़िस्मनि जी मच्छी ऐं झींगनि लाइ नर्सरियुनि जो कमु ॾियनि था, त सामूंडी किनारे जो बचाव बि कनि था। जेकॾहिं तिमिर जा ॿेला न हुजनि त समुंड कराचीअ ऐं बिन क़ासिम बंदर जे केतिरनि हिसनि खे ॿोड़े छॾे। अफ़सोस त तिमिर जा ॿेला आहिस्ते आहिस्ते ख़त्म थी रहिया आहिनि, जंहिंजा कुझु मुख्य सबब आहिनि कराचीअ जी कसियुनि ऐं कारखाननि जे किने ऐं ज़हरीले पाणीअ जो समुंड में पवंदो रहणु, जानवरनि जो तिमिर जे ॿूटनि जो हद खां वधीक चरणु ऐं कोटड़ीअ खां अॻिते समुंड में सिंधु दरिया जे ताज़े पाणीअ जो घटिजंदड़ वहिकिरो।
कंहिं दौर में पाकिस्तान जे परॾेही नाणे कमाइण जो चोथे नंबर ते वॾो ज़रियो मच्छीअ जो विकिरो हुयो, जॾहिं त हाणे इहो वञी हिकु ख्वाब ई रहियो आहे। कोटड़ीअ खां हेठि दरिया जो पेट साल जा 10 महीना सुकल रहे थो, छाकाणि त ओभारे वारो पाणी मुख़्तलिफ़ इस्तेमालनि लाइ वापरायो वञे थो, जंहिं जे नतीजे में समुंड जो पाणी दरिया जे सुकल पेट में 53 किलोमीटरनि ताईं चढ़ी अचे थो। न रुगो एतिरो, पर अहिड़नि ख़ुश्क रहंदड़नि हंधनि ते बि समुंड जो खारो पाणी पहुची वञे थो, जंहिं सबबि जर जो मिठो ऐं ताज़ो पाणी खारे पाणीअ में तब्दील थी वञे थो, जेको पीअण लाइ कतब अची नथो सघे, त साॻे वक़्तु फ़सलुनि लाइ बि इंतहाई मौतमार साबित थिए थो। इहो ई सबबु आहे जो हिन वक़्त ताईं 1.2 बिलियन हेक्टेयर ज़रई ज़मीन बेकार ऐं बंजर थी वई आहे। हिन इलाइक़े में कचे जा ॿेला बि ख़तम थी रहिया आहिनि। अहिड़नि केतिरनि हंधनि ते मेवेदार वणनि जी जाइ हाणे झंगली ॿूटनि वालारी आहे, जॾहिं त सिंध जे कचे ऐं आबपाशीअ वारा ॿेला सरकार ऐं माण्हुनि जी आमदनीअ जो हिकु मुख्य ज़रियो आहिनि। इमारती काठ, ॿारण, मेवो ऐं चारे जहिड़ियूं शयूं वणनि मां हासिल थियनि थियूं, त हवा में वधंदड़ कार्बन डाइऑक्साइड गैस जे वधंदड़ मिक़दार खे बि वण ई छाणण ऐं घटाइण जो कमु कनि था। बबुर, लई ऐं कंडीअ जहिड़ा वण न रुगो ज़मीन लाइ काराइता आहिनि, त इहे सेक घटाइण में बि अहम कमु कनि था। सिंध जा केतिरा ई देसी वण ऐं ॿूटा दवाउनि में इस्तेमालु कया वञनि था। इन लिहाज़ खां बैनुल अक़वामी सतह ते रुगो निम जा 100 खां मथे इस्तेमालु रजिस्टर्ड आहिनि। इहे ॿेला जिते हिन क़िस्म जा काराइता ॿूटा ऐं वण थियनि था, पाणीअ जी खोट, हद खां वधीक चारण ऐं वढण सबबि ख़तरे में आहिनि। पाकिस्तान जे 16 ढंढुनि खे रामसर कन्वेंशन तहत तहफ़ुज़ ॾिनो वियो आहे, जिन मां 6 सिंध में इंडस फ्लाईवे ते आहिनि। अहिड़ियुनि ढंढुनि ऐं ढोरनि खे परदेसी पखी सियारे जी मुंद में पंहिंजे आराम, वाहीरे ऐं वाध वीज लाइ इस्तेमालु कनि था। हाले जी, जेका न रुगो आम माण्हुनि लाइ सैरो तफ़रीह जी जाइ, त झंगली जीवत लाइ हिकु महफ़ूज़ माॻ आहे, सा बि हाणे तबाह थी रही आहे, छाकाणि त ढंढ में गंदगाह जो वधी वञणु, ताज़े पाणीअ जी खोट ऐं ग़ैर क़ानूनी तौर ते थींदड़ शिकार सबबि कंहिं दौर में मन मोहींदड़ ऐं दिलकश रहंदड़ इहो माॻ हाणे इंसानी हथचुरांद जा भयानक असर ज़ाहिर करे रहियो आहे। जेतोणीकि इते मच्छी मारण ते क़ानूनन बंदिश आहे, पर तंहिं हूंदे बि मारी वञे थी। अहिड़ा के पखी जहिड़ोकि कूंजूं साइबेरिया खां अचनि थियूं, ऐं इन्हनि मां केतिरा वापसि साइबेरिया वञण बजाए हमेशा लाइ हिते ई रही पवनि था। तलूर हिकु अहिड़ो पखी आहे जंहिंजो नसुल ख़तरे में हुजण सबबि इन जो शिकार करण ऐं फासाइण ग़ैर क़ानूनी करार ॾिनल आहे, पर तंहिं हूंदे बि ॿियनि पखियुनि जियां तलूर जो बि ग़ैर क़ानूनी तौर ते शिकार थींदो रहे थो। जेकॾहिं अहिड़ियुनि ढंढुनि ढोरनि जी झंगली जीवत ख़तम थी वई, त इन सां गॾु सॼो माहौलियाती निज़ाम बि तबाह थी वेंदो, जंहिंजो असांजियुनि ज़िंदगियुनि ते ख़राब असर पवंदो, छाकाणि त असां बि इन ई माहौलियाती निज़ाम जो हिकु हिसो आहियूं। ही मुहाणा केतिरनि सालनि खां वठी मंछर जे कुदरती वसीलनि ते भाड़ींदा रहिया आहिनि। मंछर जेका एशिया जी ताज़े पाणीअ जी सभ खां वॾी ढंढ आहे, जॾहिं त हाणे मंछर बि पोयनि पसाहनि में आहे, त इन सां गॾु मुहाणनि जूं वसंदियूं ऐं ॻोठ बि तबाह थी रहिया आहिनि। मंछर जी तबाहीअ जो हिकु वॾो सबबु ढंढ जे वधंदड़ ग़िलाज़त आहे, जंहिंजा केतिरा ई उगरा ऐं देरपा असर पैदा थी रहिया आहिनि, जहिड़ोकि ज़राअत, आबी जीवत ऐं इंसान केतिरियुनि क़िस्मनि जी तकलीफ़ुनि जूं निशानियूं ज़ाहिर करे रहिया आहिनि। मुहाणा
जेके पंहिंजे अनोखे अंदाज़ सां पले फासाइण सबबि मशहूरु हुया, जॾहिं त हाण पाणीअ जी खोट सबबि संदन पले मारण जूं हदूं सोढ़ियूं त उन सां गॾु ज़िंदगियूं तारीख़ थी वियूं आहिनि। सिंध जो मशहूरु पलो कंहिं दौर में समुंड मां निकिरंदो दरिया जी छोलियुनि जो सीनो चीरींदो मुल्तान ताईं वञी पहुचंदो हो, जॾहिं त अॼु कोटड़ीअ ताईं बि मुश्किल सां पहुचे थो, छाकाणि त बैराजनि पले जा रस्ता रोके छॾिया आहिनि। सिंध खे पंहिंजो हिकु शाहूकार ऐं मालामाल विरसो आहे, हिकु अहिड़ो विरसो जेको सॼी इंसान ज़ात जी मीरास आहे। सिंध में आसारे क़दीमा जा ख़ज़ाना मौजूदु आहिनि। हिते पत्थर जे दौर खां अॻु जा माॻ मकान, पत्थर जे दौर जूं निशानियूं त अहिड़ा माॻ मकान बि लधा विया आहिनि जेके सिंधू माथिरीअ जी तहज़ीब सां वास्तो रखंदड़ आहिनि। अलोर वटि सिंध जो अवाइली लधल गादीअ जो शहर ऐं मोहम्मद बिन कासिम जी मस्जिद, मकली दुनिया जे वॾे में वॾे क़ब्रिस्तान जा ख़ूबसूरत गुंबद ऐं शानदार क़बरूं, चौकंडीअ जूं ख़ूबसूरत समाधियूं सिंध जी शानदार ऐं शाहूकार तहज़ीब जा ओहञाण पेश कनि थियूं। सिंध जा क़िला जिन मां केतिरा अञा ताईं सही सलामत हालत में मौजूदु आहिनि, माज़ीअ जा दास्तान बयानु कनि था। रनीकोट जो क़िलो जेको दुनिया जे क़िलनि में सभ खां वॾो क़िलो आहे, इन जो हुजण बि हिकु अहिड़ो राज़ आहे जेको अञा ताईं को बि परोड़े न सघियो आहे त आख़िर इन जो ठहिराईंदड़ केरु हुयो ऐं इहो ईअं छो फिटी वियो। रनीकोट जो क़िलो अॼु बि पंहिंजी शान ऐं शौकत सां मौजूदु आहे ऐं हर ॾिसंदड़ खे हैरान करे छॾे थो। सिंध में अहिड़ा ॿिया बि केतिरा ई बाग़ मकान पंहिंजा राज़ ऐं गुझारतूं सीने में दफ़न कयल आहिनि, जिन मां केतिरा ख़तरे में आहिनि त के बेध्यानीअ सबबि तबाह थी चुका आहिनि। ही थर आहे जंहिंखे आम तौर ते हिकु अड़ांगो बयाबान सम्झो वञे थो। हिन थर जे ॾाखिणी हिसे जी मिटी एतिरी त ज़रख़ेज़ आहे जो थोरो बि मींहुं उनखे जन्नत जहिड़ी सरज़मीन में तब्दील करे छॾे थो। जॾहिं त इतां जा माण्हू रुगो ज़राअत ते मदार नथा रखनि, छाकाणि त मींहुं वसण जो को बि भरवसो नथो रहे। इन बजाए हू पंहिंजे गुज़र सफ़र लाइ चौपाए माल ते मदार रखनि था। मींहं खां सवाइ हिते ज़िंदगी गुज़ारणु कठिन आहे ऐं जॾहिं के साल हिते मींहुं न पवे तॾहिं ॾुकार पैदा थिए थो। कंडी सिंध जो देसी वणु आहे जेको ख़ुश्क सालीअ जे सॼे अरसे दौरान बि ज़िंदा रही सघे थो। जॾहिं माण्हुनि खे खाइण लाइ कुझु बि न मिले तॾहिं माण्हू पाण खे कंडीअ जी सिंगरियुनि ते ज़िंदा रखनि था। कंडीअ ते हद खां वधीक माल उचारणु ऐं इन ते वधंदड़ इंसानी आबादीअ जे पवंदड़ दबाव सबबि मुमकिन आहे त कुझु अरसे खां पोइ कंडी बि ख़तम थी वञे। जेकॾहिं हितां जे माहौली हालतुनि खे ध्यान में न रखंदे जदीद टेक्नोलॉजीअ जो इस्तेमालु कयो वियो त इन सबबि हीउ इलाइक़ो वधीक बंजर बणिजी वेंदो। ॾुकार सबबि थर जा माण्हू हज़ारनि जे तइदाद में ॿियनि शहरनि लाइ लॾ पलाण करे वञनि था। अहिड़नि शहरनि में एतिरा वसीला मौजूदु न आहिनि त उहे लॾ पलाण करे ईंदड़नि जूं ज़रूरतूं पूरियूं करे सघनि, जॾहिं त संदन अबाणी ज़मीन अहिड़ियूं ज़रूरतूं पूरियूं करे सघे थी।
सिंध परगिणे जे उलहंदे कोहिस्तानी इलाइक़े जी सरज़मीन इन्हनि माण्हुनि लाइ कंहिं बि मणिया खां घटि नाहे जेके कुदरत जे ॻुझनि ऐं इंसान ज़ात जे गॾियल विरसे जे तलाश में सरगर्दान रहनि था। सिंधु दरिया खां घणो परे हुजण सबबि कोहिस्तान जो घणो हिसो नीम ख़ुश्क जाबलू इलाइक़ो आहे। हद खां वधीक माल चारण, कुदरती वसीलनि जो नामाकूल तरीक़नि सां इस्तेमालु करणु ऐं आर्ज़ी फ़ाइदनि हासिल करण लाइ थींदड़ तरक़ियाती सरगर्मियुनि सबबि असां इहो सभु कुझु विञाए छॾींदासीं जेकी कुझु इते मौजूदु आहे। खीरथर नेशनल पार्क अंदाज़नि 1200 हमचौरस मेलनि में पखिड़ियल एशिया जे वॾे में वॾे नेशनल पार्कनि मंझां हिकु आहे जेको झंगली जीवत जी पनाहगाह आहे। अहिड़े झंगली जीवत में गॾ ऐं हरण खां सवाइ इते पत्थर जे दौर खां अॻु जा पिंड पहण थियल ॿेला ऐं रनीकोट किले जहिड़ा हैरान कुन सक़ाफ़ती विरसे जा माॻ मकान बि मौजूदु आहिनि। कुदरती माहौल जे बचाव ऐं तहफ़ुज़ जो हरूभरू इहो मतिलबु बि नाहे त इंसानी मफ़ाद नज़रअंदाज़ करे छॾिजनि जॾहिं त इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि लाइ असांखे अहिड़नि कुदरती वसीलनि जो ख़बरदारी ऐं ॾाहप सां इस्तेमालु करणो पवंदो त जीअं इहे घणे अरसे ताईं इस्तेमालु करे सघिजनि, यानी त तरक़ीअ ऐं ख़ुशहालीअ लाइ नंढड़ा क़दम खणण वक़्तु दूर अंदेश थियणो पवंदो। इन सिलसिले में माहौल ते पवंदड़ ख़राब असरनि जो तजियो करण बि हिकु अहिड़ी दूर अंदेशी आहे जंहिं रस्ते असांखे केतिरियुनि ॻाल्हियुनि जी ख़बर पइजी सघे थी। कंहिं बि क़िस्म जी तरक़ियाती रिथा शुरू करण खां अॻु में असांखे उन जे पैदा थींदड़ ऐं कुदरती वसीलनि ते पवंदड़ देरपा असरनि जो साइंसी इबियास करणो पवंदो। सच त कंहिं बि वसंदीअ जी तरक़ीअ लाइ उतां जे रहवासियुनि जो अमल दख़ल इंतहाई अहम थिए थो। असल में कंहिं बि वसंदीअ जे रहवासियुनि जी शिराकत खां सवाइ का बि तरक़ी पायदार तरक़ी साबित थी नथी सघे। ईअं कुझु माण्हुनि थर जे किन ॻोठनि में गॾिजी अहिड़ियूं तंज़ीमूं ठाहे पंहिंजनि वणनि जी सार संभाल कनि थियूं। अहिड़नि वणनि ते न रुॻो माल चरे थो त इन्हनि जो काठ घरनि ऐं फर्नीचर ठाहिण में बि इस्तेमालु कयो वञे थो। साॻे वक़्तु ॻोठाणा इन ॻाल्हि जो बि ख़्यालु रखनि था त जीअं संदन ॿेला ख़तमु थी न सघनि। राहूकी जी रहवासियुनि ज़िंदगी ऐं मौत जहिड़े हिकु संगीन मसइले खे पुरअमन तरीक़े सां हल करे हिकु मिसाल क़ाइमु कयो आहे। हिननि क़ानूनी जंग विढ़ी पंहिंजे लाइ पाणीअ जे घुर्बल मिक़दार जो हक़ हासिल कयो। IUCN पाकिस्तान हिकु प्रोग्राम हलाए सिंध जे सामूंडी किनारनि सां तिमिर जे ॿेलनि जे बचाव करण में कामयाबी हासिल कई। सरकारी इदारनि ऐं मक़ामी माण्हुनि जे ताउन सां तिमिर जा केतिरा ई वधीक वण पिण पोखिया। सिंधु दरिया में रहंदड़ अंधी बुलहण हिकु अणलभ जानवर आहे। भायो वञे थो त अॼु खां लखीं साल अॻु इहा समुंड में रहंदी हुई, पोइ जॾहिं समुंड लाथ खाधी त इहा हिते रहिजी वई। अंधी बुलहण जेतोणीकि ॾिसी बिल्कुलु नथी सघे पर तंहिं हूंदे बि पाणीअ अंदरि शयुनि खे बिल्कुलु सही तरह सां महसूसु करे ऐं लही सघे थी। न रुॻो एतिरो पर हिकु ज़िंदा ऐं मुअल मछीअ में बि फ़र्क़ु महसूसु करे सघे थी। हाणे मक़ामी माण्हुनि खे अंधीअ बुलहण जी अहमियत जी ख़बर पई आहे ऐं इहो बि महसूसु कनि था त बुलहण नापैद थियण जे ख़तरे में आहे। मक़ामी माण्हुनि जा वॾा तेल हासिल करण लाइ इन जो शिकार कंदा हुया, जॾहिं त 1972 में अंधी बुलहण जो अंग रुॻो 150 हुयो जेको हाणे वधी 100 थी वियो आहे। जेतोणीकि कुदरती वसीलनि जी सांढ लाइ माण्हुनि हथ पेर हणणु शुरू कयो आहे, जॾहिं त इन सिलसिले में अञा घणे कुझु करण जी घुर्ज आहे। हिन गिरह जे वसी कैनवस ते जानवर, ॿूटा, ज़मीन, इंसान ऐं कुदरती निज़ाम सभु हिक ॿिए सां हिकु ताने पेटे जीअं उणियल आहिनि। इन्हनि मां जेकॾहिं कंहिं बि हिक खे ख़तरो थिए थो त सभु ख़तरे में अची वञनि था। कुदरती वसीलनि जे सांढ ऐं तहफ़ुज़ करणु अॼु जी अहम ज़रूरत आहे ऐं इन जो हरूभरू मतिलबु घटि तरक़ी बि नाहे पर पायदार तरक़ी आहे, यानी त पंहिंजनि कुदरती वसीलनि जो अहिड़ीअ दूरंदेशीअ सां इस्तेमालु करणु त जीअं असां दुनिया खे अॼु जे भेट में वधीक बहितर बनाए वञूं
सिंध हिकु ज़रख़ेज़ ख़ितो आहे। इन जा कुदरती वसीला ऐं इन जा माण्हू ई सूबे जी असुल दौलत आहिनि। इन दौलत जी तबाही ऐं वधंदड़ गुर्बत खे ॾाहप रस्ते रोके सघिजे थो ऐं इहो पाइदार तरक़ीअ जी हिकमत अमलीअ जे ज़रिए मुमकिन थी सघे थो। इहा हिकमत अमली पहिरियों क़दम थी सघे थी जंहिं तहत असां सिंध जे कुदरती वसीलनि जे तहफ़ुज़ सां गॾु इहे वसीला ईंदड़ नसलुनि खे तोहफ़े तौरु ॾेई सघूं था।